बिटशा मां ख़बर ॾींदा हलो त बिटशा में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी रक़म मां कटौती कंदड़ एजेंट माफ़िया हिकु भेरो ॿीहर सरगर्म बणिजी विया। सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि जी शिकायत ते इंतज़ामिया कटौती सेंटर बंदि कराए छॾिया हुआ। ज़रनि मूजिबि जेके ॾेती लेती बाद हिकु भेरो ॿीहर खुली विया आहिनि। ग़रीब मिसकिन बेवा लाचार औरतुनि जी आयल वज़ीफ़े जी रक़म मां गैर कानूनी कटौती न रुकजी सघी हद जी इंतज़ामिया अखियुनि सां गॾु पंहिंजा कन बि बंदि करे छॾिया। मुस्तहक औरतूं ठगनि जे टोले ॾाढो बेवस लाचार बणिजी वयूं आहिनि। ज़रनि खां मालूम थियो आहे त एजेंटनि जो चवणु आहे त असां मजबूर आहियूं, मथे ताईं रिश्वत ॾियणी पवंदी आहे, जंहिंमें काफ़ी इख़्तियारिन मुलविस आहिनि। क़ाइम कटौती सेंटरनि ते मुस्तहक औरतुनि लाइ पाणी जी सहूलियत बि मैसर न आहे ऐं नटण उस में मासूम ॿारनि सां सॼो ॾींहुं दरबदर थियण लॻियूं आहिनि। मुस्तहक औरतुनि हिकु भेरो ॿीहर डिप्टी कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर हाला, SSP मटियारी, SHO बिटशा खां नोटिस वठी कार्रवाई जी घुर कई आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।